वाक़िया आगाह कंदासीं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त हिकु ॿिनि ॾींहनि अंदरि ईरान बाबति अॻभराई थींदी। ईरान सां ॻाल्हियूं जारी आहिनि, ॾिसूं था छा थो थिए। ईरान खे न रोकियूं हा त इसराइल ऐं यूरोप टुकड़ा टुकड़ा थी वञनि हा। मीडिया सां ॻाल्हाईंदे डोनाल्ड ट्रंप वधीक चयो आहे त ईरान मां जल्द वापसि न वेंदासीं। हुन चयो त पुतिन यूक्रेन में हिकु ॾींहं जी जंग विड़ियो, 4 सालनि खां विड़े पियो। गुज़िरियल अमरीकी हुकूमत अफ़गानिस्तान मां वापसीअ ते हथियार छॾे आई। जो बाइडन रुॻो ॾाकणुनि तां किरण जो रिकॉर्ड ठाहियो। अमरीकी सदर वधीक चयो आहे त असां नेटो ते $खरबें ख़र्च कयूं था, पर नेटो जंग में असांजी मदद न कई। ईरान जे पहिरीं ऐं ॿिए दर्जे जी क़यादत खे ख़तमु करे छॾियो आहे। उहे ख़राब माण्हू हुआ जिन एहतजाज कंदड़ हज़ारे माण्हुनि खे क़त्ल कयो। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचायूं पिया। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त हिकु ॿिनि ॾींहनि अंदरि ईरान बाबति अॻभराई थींदी। ईरान सां ॻाल्हियूं जारी आहिनि। हुन चयो त ॾिसूं था छा थो थिए। ईरान खे न रोकियूं हा त इसराइल ऐं यूरोप टुकड़ा टुकड़ा थी वञनि हा। मीडिया सां ॻाल्हाईंदे डोनाल्ड ट्रंप चयो त ईरान मां जल्द वापसि न वेंदासीं। पुतिन यूक्रेन में हिकु ॾींहं जी जंग विढ़ण वियो, 4 सालनि खां विड़े पियो। गुज़िरियल अमरीकी हुकूमत अफ़गानिस्तान मां वापसीअ ते हथियार छॾे आई। जो बाइडन रुॻो ॾाकड़ियुनि तां किरण जो रिकॉर्ड ठाहियो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप वधीक चयो आहे त असां नेटो ते $खरबें ख़र्च कयूं था, पर नेटो जंग में असांजी मदद न कई। ईरान जे पहिरीं ऐं ॿिए दर्जे जी क़यादत खे ख़तमु करे छॾियो आहे। उहे ख़राब माण्हू हुआ जिन एहतजाज कंदड़ हज़ारे माण्हुनि खे क़त्ल कयो।